अपडेट कंदा हलूं। दादू मां आज़ाद कश्मीर चूंडनि लाइ दादू जी इलेक्शन कमीशन ऑफिस में एक वोटर लाइ पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। ख़बर मां ते पहुचूं पिया। आज़ाद कश्मीर जे तक LA 40 ॼमूं हिक लाइ अनोखी पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। पोलिंग अमले सां गॾु सिक्योरिटी लाइ 14 मुलाज़िम मुक़ररु आहिनि। अपडेट कयूं पिया। दादू मां आज़ाद कश्मीर चूंडनि लाइ दादू जी इलेक्शन कमीशन ऑफिस में एक वोटर लाइ पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त आज़ाद कश्मीर जे तक LA 40 ॼमूं हिक लाइ अनोखी पोलिंग स्टेशन क़ाइमु कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं दादू मां तारिक लगारी खां। तारिक आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी, दादू में एक अनोखी पोलिंग स्टेशन कायम कई वही है। आज़ाद कश्मीर जे तक LA 40 जम्मू 1 की इलेक्शन के लिए दादू के डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर की ऑफिस में पोलिंग स्टेशन कायम कई वही है। इन तक ते सो सिर्फ एक वोटर है, जो औरत वोटर उन्हें अॼु वोट जो हक़ इस्तेमाल करणो है आज़ाद कश्मीर के इलेक्शन में। पर हींअर ताईं उहा औरत वोटर है पंहिंजे इलेक्शन में वोट जो हक़ इस्तेमाल करण लाइ न पहुती है। डिस्ट्रिक्ट इलेक्शन कमिश्नर दादू अली दिनो चारण जो चवण है त जेका इलेक्शन कमीशन तरफा अॼु आज़ाद कश्मीर में इलेक्शन थी रही है, उन सिलसिले में सो आज़ाद कश्मीर की औरत वोटर है मखणी ज़ाल नज़र अली, जेका जोई तालके जे ॻोठ बखर जमाली की रहंदड़ है, उन जे लाइ पोलिंग स्टेशन कायम कई वही है। खेसि वोट अॼु पंहिंजो जेको आहे उहो हुनजो हक़ इस्तेमाल करणो आहे। पोलिंग स्टेशन कायम कई वही है। 5 वगे ताईं पोलिंग जो अमल जेको आहे उहो जारी रहंदो। हिन चोथ इलेक्शन लाइ जेको आहे सो अमले जा 14 माण्हू जेके आहिनि पुलिस सिक्योरिटी अमलदारनि समेत मुक़ररु कया विया आहिनि। ऐं अॼु शाम 5 वगे ताईं जेको आहे उहो ही पोलिंग स्टेशन जेका अनोखी पोलिंग स्टेशन आहे, जेका हिकु औरत वोटर जे लाइ कायम कई वई आहे, उन ते पोलिंग अमलो मौजूदु आहे, पुलिस सिक्योरिटी बि आहे ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां गॾु प्रिज़ाइडिंग ऐं पोलिंग ऑफिसर मौजूदु आहे। पर अञा ताईं उहा औरत वोटर जेका आहे उहा अञा ताईं न पहुती आहे, जंहिं सबबु उहो हिकु वोट जेको कास्ट करणो आहे उहो न थी सघियो आहे। 5 वगे ताईं पोलिंग हलंदी। जी ठीकु आहे तारिक, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।